एक बेहतरीन कहानी तौर समझाणी। एक भेरे गधे ऐं कुत्ते जे विच में दौड़ जो मुकाबलो उन ॻाल्हि ते तय थियो त जेको बि दौड़ मुकाबलो खटे वियो उहो फलाणी रियासत जी तख़्त ते वेंदो ऐं बादशाही कंदो। कुत्तो उहो सोचे ख़ुशि थियण लॻो त आउं गधे खां तेज़ तिखो आहियां, मुकाबलो खटे बादशाही ते वेंदुसि ऐं पंहिंजे राग भाग जो ख़ूब ख़िदमत कंदुसि। दौड़ शुरू थी। गधे ऐं कुत्तो तेज़ दौड़न लगा। जीअं ई कंहिं ॻोठ जे भरपासे मां दौड़ंदे गुज़रन लगा त हर रस्ते में घटी में काफ़ी कुत्ता मौजूद हुआ ऐं दौड़ में मुकाबलो कंदड़ कुत्ते सां विढ़न लगा। आख़िरकार कुत्तो सभिनी कुत्तनि सां विढ़ंदे विढ़ंदे वञी पंहिंजी मंज़िल ते पहुतो। ॾिठाई त गधे अॻी बादशाही तख़्त ते वेही मुस्कुराए रहियो हो। उते कुत्ते सोचियो त काश मूं सां पंहिंजा न विढ़नि हा ऐं रस्ता रोक न करण बदिरां हौसलो ॾियनि हा त आउं अॼु हिन बादशाही तख़्त ते वेही पंहिंजे राज भाग जी ख़िदमत कयां हा। ईअं ई इंसान जी ज़िंदगी में अहिड़ा खोड़ सारा पंहिंजा रिश्ता आहिनि जेके हौसले ॾियण बदिरां टोक ठठोल रस्ता रोक ऐं मुखालिफ़त करे पंहिंजे खे मंज़िल ते ई पहुचण खां रोकींदा आहिनि, जीअं हू मंज़िल ते न पहुची सघे। पर हिकु ॻाल्हि यादि ज़रूरु रखिजो, हज़ारे इख़्तिलाफ़ ऐं रस्ता रोक बावजूद पंहिंजी मंज़िल तां न हटिजो। हर मुश्किल हालात खे मुंहुं ॾेई पंहिंजी मंज़िल माणिजो।